बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जैकर न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। कंदकोट वेझो जागीराणी ऐं सब्ज़ोई बिरादरी जे हथियारबंदनि जो चाचड़ बिरादरी मथां हमलो, 8 ॼणा मारिजी वञण जो इत्तला। कंदकोट लॻ दुरानी महर थाणे जी हद ॻोठ रईस मंगल ख़ान चाचड़ ते जागीराणी ऐं सब्ज़ोई बिरादरी जे हथियारबंदनि माल चारींदड़ चाचड़ बिरादरी जे माण्हुनि मथां हमलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में शाह मुराद चाचड़, मंज़ूर चाचड़, सूफ़ी चाचड़ ऐं अब्दुल ख़ालिक चाचड़ समेत 8 ॼणा क़तल थी विया, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। हथियारबंद कार्रवाई करण बाद फरार थी विया। इलाइक़े में सख़्त फायरिंग सबबि ॾहाकाओ पखिड़िजी वियो। पुलिस न पहुचण जी सूरत में ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतियुनि खे इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत सिविल इस्पताल कंदकोट पहुचायो, जंहिं बाद सिविल इस्पताल में एमरजेंसी लागू कई वई। होॾां 2 कलाक गुज़रण ताईं पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। दोदापुर वेझो जवाबदार कार ऐं इल्ज़ाम हेठि नौजवान खे क़तल करण बाद भेण खे बि मारे छॾियो। गुज़िरियल राति जवाबदार नौजवान ज़ुबैर लाशारी खे क़तल करण बाद घर पहुची पंहिंजी भेण मुस्मात ताजुल ख़ातून खे बि क्लाशन जा फायर करे ज़ख़्मी करे छॾियो ऐं फरार थी वियो, जंहिंखे पुलिस इलाज लाइ सिविल इस्पताल जैकबाबाद खणाए आई, जिते औरत बि फौत थी वई। वाज़े रहे त जवाबदार अञा ताईं फरार आहे ऐं वाक़े जो केस बि दाख़िल न थी सघियो आहे। मुबारकपुर ऐं भरपासे में उरड़ी जा हाञा बरक़रार, 2 ॾींहनि में 2 ॿार फौत। महरपाड़े में 2 सालनि जी ॿारड़ी मुक़द्दस धी रबनवाज़ महर उरड़ी विघे फौत थी वई आहे, जंहिं सबबि संदसि घर भातियुनि में कोहराम मतल आहे। 2 ॾींहं अॻु शेखपाड़े में बि 5 वरनि जो ज़ाहिद शेख फौत थी वियो हो। उरड़ी वबा जी ख़तरनाक सूरतहाल बावजूदि सिहत खाते पारां अञा ताईं के जोगा उपाउ न वरिता विया आहिनि। गौसपुर वेझो बखराणी बंगलानी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 1 फौत, 7 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ हाजी अब्दुल अज़ीज़ बखराणी भरिसां धुरियुनि में पुराणे ज़मीनी तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में 2 धुरियुनि जा मनसब रियाज़ मेहरुल्ला बंगलानी, बरकत सनाउल्ला, इमरान अहमद अली ऐं मुजीब बखराणी सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिं मां मुजीब बखराणी ज़ख़्मनि जा सूर न सांदे फौत थी वियो। होॾां नौजवान जे मारजण ख़िलाफ़ बखराणी बिरादरी पारां शक्कल बखराणी, निबाहो बखराणी, मोहम्मद हसन बखराणी ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हणी ठुल कंदकोट रोड बंदि कयो वियो। दादू इंडस हाईवे ते आईजी खैबर पख्तूनख्वा सनाउल्ला अब्बासी जो भाउ रोड हादसे में फौत। तेज़ रफ़्तारी सबबि कार कल्टी थियण जे नतीजे में सनाउल्ला अब्बासी जो नंढो भाउ कलीमुल्ला अब्बासी मौक़े ते ई फौत थी वियो, जॾहिं त संदसि ड्राइवर ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे चांडका अस्पताल लाड़काणो मुंतक़िल कयो वियो, जितां कलीमुल्ला अब्बासी जो मड स्टेशन रोड वारे घर मुंतक़िल कयो वियो, जिते SSP लाड़काणो इमरान कुरैशी पहुची वारिसनि खां हादसे मुतालिक़ ॼाण वरिती ऐं ॾुख जो इज़हार कयो। ॿुधाए पियो वञे त आईजी सनाउल्ला अब्बासी वाक़े जो इत्तला मिलण खां पोइ लाड़काणे लाइ रवानो थी चुको आहे। काज़ी अहमद में भित किरण सबबि 3 नींगरियूं दॿिजी वयूं, 1 फौत। पुरानी सब्ज़ी मंडी में भित किरण सबबि 3 मासूम नींगरियूं दॿिजी ज़ख़्मी थी पयूं, जंहिंखे समाजी अॻवान हाजी ख़ान लाखो फौरी तौर रूरल हेल्थ सेंटर पहुचायो, जिते 1 नींगरी सुमेरा वल्द नज़ीर जतोई ज़ख़्मनि जा सूर न सांदे फौत थी वई, जॾहिं त 2 नींगरियुनि जादुल वल्द मेहो जतोई ऐं हिना वल्द मुहर्रम जतोई खे गणती जोगी हालत में नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। मसू बुरगड़ी वेझो अणसुञातल शख़्स जो वण में टंगियल लाश हथ। राहूकी थाणे जी हद में अणसुञातल लाश हथ अचण वारी इत्तला ते पुलिस पहुची लाश तहवील में वरितो ऐं हैदराबाद सिविल इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। आख़िरी इत्तलाउनि ताईं लाश जी सुञाणप न थी सघी आहे। घारो लॻ वाटर बोट कैनाल में कराची वासी नौजवान ॿुॾी फौत। कराची खां ठठे तफ़री लाइ आयल नौजवान मिर्ज़ा फयाज़ बेग पंहिंजे दोस्तनि सां गॾु वाटर बोट कैनाल में वीजंदे ॿुॾी वियो, जंहिंजो लाश मक़ामी टोबनि 2 कलाकनि जी ॻोल्हा बाद कढी वरितो। नौजवान जो मढ़ रूरल हेल्थ सेंटर घारो आंदो वियो, जितां वारिसनि हवाले कयो वियो। जैकबाबाद में कार टकराइजण तां बाअसर मछरजी पियो। हथरादू ठाहियल गैंग समेत वकील जे घर ते का। जैकबाबाद में बाअसर अर्ज़ मोहम्मद पुट सईद अहमद जखरानी राति देर सां शाहगाज़ी पाड़े वासी डॉक्टर हसान पठान जी कार जा साइड शीशा टकराइजण ते मछरजी पियो। डॉक्टर फैमिली गॾु हुअण सबबि कार भॼाए घर पहुतो त बाअसर बि संदसि पीछो कंदे घर पहुतो ऐं दोस्तनि खे सॾाए घर ते मुबैना तौर का कंदे वकील ऐं संदसि डॉक्टर भाउ सां बदतमीज़ी कंदे लतनि मुखनि जो वसकारो लाइ ॾिनो, जंहिंजे नतीजे में एडवोकेट अब्दुर्रहमान पठान, संदसि भाउ डॉक्टर हसान पठान ऐं मामू वसीमुल हक ज़ख़्मी थी पिया। पुलिस ज़ख़्मी थियल वसीमुल हक जी फरियाद ते अर्ज़ मोहम्मद जखरानी, मोहम्मद अयूब, मोहम्मद साकिब, जलालदीन, मोहम्मद अकरम, अबरार हुसैन, उबैदुल्ला ऐं मोर समेत 13 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। फरियादी जो चवणु हो त बाअसर अर्ज़ मोहम्मद जखरानी जी कार सां भाणे जे डॉक्टर हसान जी गाॾी जो टक्कर थी पियो, जंहिं बाद कार खे नुक़सान पहुतो, पर कार में फैमिली हुअण करे भाणे जो घर आयो त बाअसर अर्ज़ मोहम्मद जखरानी पंहिंजे बिल्लू गैंग जे माण्हुनि सां घर ते का करे बदतमीज़ी कई ऐं तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं में आऊं ऐं 2 भाणेजा ज़ख़्मी थी पिया आहियूं। बाअसर ऐं गैंग जे 2 माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे, पर पुलिस जाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। होॾां केस दाख़िल थियण बाद सिटी पुलिस ख़ानगी होटल ते छापो हणी 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे अणसुञातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। इन सिलसिले में इल्ज़ाम हेठि आयल बाअसर अर्ज़ मोहम्मद जखरानी जे चाचे साबिर हुसैन जखरानी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंजो सूबाई सलाहकार एजाज़ हुसैन जखरानी बि नोटिस वरितो आहे। वाक़े जी मज़म्मत कयूं था। वाज़े रहे त बिलू गैंग जो सरबराह अर्ज़ मोहम्मद जखरानी आहे।
जैकबाबाद में संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो, छुरियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी। सिविल लाइन थाणे जी हद स्टेशन रोड ते खारानी ऐं पलाल बरादरी में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में छुरियूं लॻण सबबि नबी बख्श, हादी बख्श ऐं धणी बख्श ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि मूजिबि जाबदार मोहम्मद मुराद, अहमद अली ऐं ग़ुलाम यासीन पलाल हमलो कयो आहे, जन सां संगावती तकरार हलंदड़ आहे। पुलिस जो चवणु आहे त धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थियो आहे। समाजी अगवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी सां मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पारां ईद मिलण वारो सिलसिलो 3 ॾींहं बि जारी। जैकबाबाद जी समाजी शख़्सियत हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी सां मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी ऐं कारोबारी तंज़ीमनि जे अगवाननि समेत आम माण्हुनि पारां ईद मिलण वारो सिलसिलो जारी आहे। हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी सां सदर चैम्बर ऑफ कॉमर्स अहमद अली बिरोही वापारियुनि समेत संदसि रिहाइश गाह ते पहुची मुबारकबाद पेश कई, जॾहिं त सेशन जज अब्दुल रशीद उमरानी, राणा खान मुग़ैरी, बाबू खुदादाद खैशकी, सफ़र खान मंजू, इमदाद मंजू, सैयद ताहिर शाह, डॉक्टर BH खुराना, विजय कुमार, डॉक्टर किश्वर, सरदार अब्दुल मजीद मुग़ैरी, अॻूणो काउंसलर रियाज़ अबड़ो, साबिर खोसो ऐं ॿियनि हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी जी रिहाइश गाह ते पहुची ईद जूं मुबारकूं पेश कयूं। बाद में हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में वञी मुख़्तलिफ़ धुरियुनि सां संदन प्यारनि जी वफ़ात ते ताज़ियतूं कयूं। हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी पारां हाजी एतबार टालानी जी वफ़ात ते हाजी दिलदार टालानी, हाजी अहमद दीन जी वफ़ात ते संदसि पुट मीर ज़ुल्फ़कार ख़ान बिरोही, अली हैदर लाशारी सां संदसि अमड़, रोड हादसे में शहीद थी वियल आबिद डंगर जे वालिद ग़ुलाम अली डंगर, न्याज़ सोलंकी जे भाउ यूनिस सोलंकी ऐं सैयद तुराब अली शाह सां संदसि अमड़ जी वफ़ात ते ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कयो। गढ़ी हसन भरिसां ॻोठ बदलू खोसो वासी मुग़वी नौजवान बाज़ियाब न थी सघियो। पोरियत मोहम्मद असलम खोसो जे पीउ अब्दुल्ला खोसो, अमड़ इनायता ख़ातून ऐं ॻोठाणनि एहतजाज कंदे दाहियो आहे त धाड़ेलनि पारां संदसि बाज़ियाबी लाइ 3 लाख रुपया भुंग तलब कयो वियो आहे, जेको असांजे वस खां चढ़ियल आहे। पुलिस हिन वक़्त ताईं नौजवान जी बाज़ियाबी लाइ को क़दम न खयो आहे, जॾहिं त एहतजाज दौरान मुग़वी जी पोढ़ी अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी विया, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाड़काने में वहशी सिफ़त भाउ भेण जी लॼ लुटे मुक़दस रिश्ते खे लॼाए छॾियो। हैदरी थाणे जी हद लोहर कॉलोनी में इंसानियत ऐं रिश्तनि खे लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो, जिते वहशी सिफ़त भाउ 25 सालनि जे मोहम्मद अमीन कुरेजो पंहिंजी 14 वरनि जी भेण रीमा सां घर अंदर मुबैना लॼा लुट कई। पुलिस वहशी जवाबदार ख़िलाफ़ संदसि माउ जी फरियाद ते केस दाख़िल कंदे गिरफ़्तार करे वरितो आहे। सकरंड फॉरम भरिसां 5 ॿारनि जी माउ मुड़ुस खां कावड़ जी कुआ मार दवा पी छॾी। ॻोठ तिल्ली में 3 वरनि जी मुस्मात सभाई ज़ाल अली गौहर सोलंकी मुड़ुस सां झेड़े बाद घर में पयल कुआ मार दवा पी आपघात करण जी कोशिश कई, जंहिंखे फौरी तौर तालका अस्पताल सकरंड पहुचायो वियो, जितां खेसि ॻणती जोगी हालत में नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। काज़ी अहमद लॻ ज़मीन जी मालिकी तां चांडिया बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 6 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ मिसरी खान चांडियो में प्लाट जी मालिकी तां झेड़े जे नतीजे में 2 धुरियुनि जा अल्ताफ़ चांडियो, रियाज़, ग़ुलाम अब्बास, दिलबर चांडियो, माशूक ऐं एजाज़ चांडियो ज़ख़्मी थी पिया, जिन खे काज़ी अहमद अस्पताल आंदो वियो। होॾां वाक़े ख़िलाफ़ मुराद अली चांडियो, रियाज़ चांडियो, नज़ीर चांडियो ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो त 6 महीना अॻु उस्ताद हारून चांडियो, हाशिम चांडियो ऐं सिकंदर ख़ास ख़ैली 10,000 फुट प्लाट जी माप करे असांखे ॾिनो हो, जंहिं ते पुलिस अहलकार मीर हज़ार चांडियो, माशूक चांडियो, उस्ताद हारून चांडियो ॿिया गॾिजी कब्ज़ो करण जी कोशिश कनि था। पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सुल्तानकोट वेझो 9 ॾींहं अॻु अगवा थियल मुग़वी शब्बीर बिरोही जी बाज़ियाबी लाइ वारिसनि जो एहतजाज। 9 ॾींहं अॻु ॻोठ दीनपुर मां अगवा थियल ग़ुलाम शब्बीर बिरोही जे वारिसनि शाहनवाज़ बिरोही, अहमद नवाज़ बिरोही, मोहम्मद फ़ाज़िल बिरोही ऐं ॿियनि शेरापुर लिंक रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि घुर कंदे चयो त ग़ुलाम शब्बीर बिरोही खे जल्द बाज़ियाब करायो वञे। उडेरो लाल में ख़ास ख़ैली बिरादरी पारां 4 ॼणनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। टंडो आदम लॻ कड़ियो बच्चल बोदानी में अयास ख़ास ख़ैली, मोहम्मद जुमन ख़ास ख़ैली ऐं मुस्मात सत भिराई ऐं ताराबाग सानहे में मारिजी वियल नौजवान अली अकबर ख़ास ख़ैली जे क़त्ल केस में नामज़द पीपल्स पार्टी अॻवान ज़ाहिद उमरानी ऐं गुल हसन मकरानी खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ ख़ास ख़ैली बिरादरी पारां सुल्तान ख़ास ख़ैली, ज़हूर अहमद ख़ास ख़ैली, शाहिद ख़ास ख़ैली ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन घुर कई त जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। काज़ी अहमद में पीपल्स पार्टी माइनॉरिटी विंग जे डिवीजनल सदर पारां ओठा बिरादरी जे हमले में ज़ख़्मी थींदड़नि जी अयादत। पाकिस्तान पीपल्स पार्टी माइनॉरिटी विंग डिवीजनल सदर चंदूमल ज़िलई सदर रमेश कुमार राठौड़ सां गॾिजी अनिल कुमार ठाकुर जे घर पहुची लक्ष्मी ठाकुर सां मुलाक़ात करे झेड़े में ज़ख़्मी थींदड़ ठाकुर बिरादरी जे माण्हुनि जी अयादत कई। संदसि चवणु हो त अहिड़ी बदमाशी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं घुर था करियूं त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुतासिरनि सां इंसाफ़ कयो वञे। भिरिया रोड में लॉकडाउन सबब पुलिस मालपिड़ी बंद कराए छॾी। भिरिया सिटी, ठारो शाह, कंडियारो समेत 2 हंधनि ते पुलिस अटाला पहुची विया। मुख़्तलिफ़ रस्तनि पक्का चांग लिंक रोड, भिरिया सिटी लिंक रोड, लाखा लिंक रोड ऐं पडीदन लिंक रोड ते नाकाबंदी करे माल जे वापारियुनि खे गाॾियुनि समेत रोके वापसि कयो। पुलिस मूजिबि लॉकडाउन सबब मालपिड़ी जी इजाज़त नथा ॾेई सघूं।
कंदकोट वेझो चोरी दौरान चोर सोघो, ॻोठाणनि खेसि पुलिस हवाले करे छॾियो। उन्नड़वा स्टेशन लॻ ॻोठ हाफ़िज़ मोहम्मद सालेह बंगलानी में 3 चोरनि पारां ॻोठ में खाट हणण दौरान भाॻिया सुजाॻ थी पिया। जंहिं मां ॻोठाणनि हिकु मुबैना चोर दाद मोहम्मद बंगलानी खे पकिड़े वरितो ऐं 2 ॼणा फरार थी विया। ॻोठाणे हाफ़िज़ सईदुल्ला बंगलानी जो चवणु हो त SSP कश्मीर पारां चोर ख़िलाफ़ कार्रवाई जी ख़ातिरी कराइण ते खेसि पुलिस हवाले कयो आहे। मटियारी में DC जो कोरोना वैक्सीनेशन सेंटर जो दौरो। डेप्यूटी कमिश्नर सैयद मुर्तज़ा अली शाह दौरे दौरान इंतजामनि जो जाइज़ो वरितो, जिते DHO पारां खेसि कोरोना सेंटर ते थियल इंतजामनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। DC मटियारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मटियारी में 4000 खां मथे माण्हुनि खे कोरोना जी वैक्सीन कई वई आहे। ज़िले अंदरि 3000 खां वधीक वैक्सीन सेंटर ते मौजूदु आहिनि। कादिरपुर ऐं भरपासे में मिट्टी जो तूफ़ान, हवाउनि सबबि गर्मी जो ज़ोर टुटी पियो। तेज़ तूफ़ानी हवाउनि सबबि इलाइक़े में अंबनि जे बाग़नि खे कापारी धकु लॻो आहे। वाज़े रहे त मौसमियात खाते पारां लाड़काणे सख डिवीज़न में छंछर ऐं आचर ॾियारे तूफ़ान जी अॻकथी पिणु थियल आहे। हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com। फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।